अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। हींअर पेश आहे लखी गुलाम शाह मां अब्दुल गनी भयो जी रिपोर्ट। लखी गुलाम शाह जमियत उलमा इस्लाम टाउन चक जे अमीर मौलाना सऊद अहमद भयो जी अॻुवाणीअ में JUI ऐं JTI जे कारकुननि समेत समाजी बाशऊर ऐं हारियुनि भाण ब्लैक ते विकिरो करण ख़िलाफ़ एहतजाज कयो। हुन मौक़े ते फ़क़ीर अहसानुल्लाह भयो, हबीबुल्लाह मंगी, मौलवी सऊद अहमद भयो, मौलवी असदुल्लाह अबड़ो, मौलवी इमदादुल्लाह कलोड़ो, समाजी अॻुवान नजमुद्दीन महर, हाफ़िज़ अज़ीज़ अहमद महर, मौलवी सैफुल्लाह महर, हाफ़िज़ सरफराज अहमद भयो, ताहिर जमाल चनू ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त भाण जो विकिरो ब्लैक ते बंदि करे हारियुनि सां नाजाइज़ियूं बंदि कयूं वञनि। अगरि हारियुनि सां इंसाफ़ न कयो वियो त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। ख़बरुनि जी दुनिया।